तो अवां जो बल वलो बधान थको थींदो त ईंदासीं, अवां जो शौक कर पुख्तो पको थींदो त ईंदासीं। उम्मीद आहे अवां वटि हेल लाबारन खां अॻिचबो यकीन जाणो कणक जो पन कको थींदो त ईंदासीं। सो ये सियारे जी मौसम आहे, हींअर कणक पोखी वई आहे, पन वरी सीअ ते कका थिया आहिनि। सो हिन ककनि पननि वारी मौसम में असांजे महबूब दोस्तनि सां गॾु सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां। नाला नथो खणी सघां, साईं गुलाम मोहम्मद साहिब असांजी सिंध जो तमामु अज़ीम नाले वारो शाइर साईं यूसुफ सोलंकी साहिब उन सां गॾु साथ में आयल असांजो बहितरीन नात खान बरकत ॾेथो साहिब ऐं ॿिया बि जेके मुंहिंजा महबूब दोस्त हिते पहुता और सभिनी जो बेहद थोराइतो आहियां। मुंहिंजी बिरादरी जा बि मोतबर ऐं मानाइता जेके दोस्त हिते मौजूद आहिनि उन्हनि जा बि लख थोरा ऐं सभिनी जा थोरा 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 मुते मारूअड़नि जा थर वारी थोरड़ी तिहा घणेरा भलायूं ऐं भेरा गणे गणे दस केतिरा महबूब दर्स जेके आऊं लाड़ जो तमामु वॾो शाइर चवंदो आहियां। ॿियनि लफ़्ज़नि में चवंदो आहियां त लाड़ जो तमामु वॾो लोठ ही पंहिंजे निगन शबरन के सुबह जो सवेरे हथ हणी ऐं चवंदो आहियां निकिरे मकली वारे घर खां त या कंहिं ते एफआईआर कटींदो या सुठो नज़म लिखंदो। पोइ हाणे वरी इहो थियो आहे जन एफआईआर घटि कटणु शुरू कनि, नज़म सुठा थो लिखे। हिन जो नज़म त इलाही सुठा आहिनि। हीअ दर्द वधी दिलि तोआ वधी तंहिंखे लूणु भरे भरपूर न कर, हीअ दर्द वधी दिलि तोआ वधी तंहिंखे लूणु भरे भरपूर न कर, दिलि अॻे ई चिकना चूर आहे वध चहक ॾेई तंहिंखे चूर न कर। ए महबूब मिठा ए बाह लका मां आह कयां त आहे ख़ता, तूं ज़ुल्म करी त आहे रवा अहिड़ो ज़ुल्म मूंसे मगरूर न कर। कहीं लोह लगम कहीं कैफ कचम कहीं सूर सितम कहीं सूर सठम, हट चम बिना ॿियो कुझु न वरतम, हीणो हाल संदम मशहूर न कर। हिन दर्स जो कर को दाद मिठा शल शाद हुजी आबाद मिठा, हिन दर्स जो कर को दाद मिठा शल शाद हुजी आबाद मिठा, मूंखे हरदम रहंदे याद मिठा सो सूर वॾे पर दूर न कर। हीअ दर्द वधी दिलि तोआ वधी तंहिंखे लूणु भरे भरपूर न कर। हिननि जे वरी ख़ानदान में सभई शाइर आहिनि, अयूब दर्स मुजाहिद दर्स इहे सभु शाइर। हिन अयूब दर्स जो सुठो त असां घुरायो असांजो घोरो सॻियासीं न गॾिजी रुसी हलियो हुयो, हीउ बि ॾाढो सुठो शाइर आहे। बहरहाल उन सां गॾु हिन जो मुजाहिद दर्स खे बि सुठो फनकारनि ॻायो आहे, तमामु बहितरीन शाइर। ऐं हाणे वधीक टाइम नथो वठां, असांजे सिंध जो तमामु सुरीलो सीनियर ऐं नाले वारो शाइर, असांजी एॾी कद कड़ी कोन्हे का, साईं जिन जी हिकिड़ी वॾी सिनाटी शाइरी जे हवाले सां उस्ताद जे मौजूद पेशे सां साईं जिन वाबस्ता रहिया आहिनि ऐं माशाअल्लाह हाणे ऐं असां वटि हिते देर सां पर ख़ैर सां साईं जिन पहुता। मूं हिकिड़ी नंढी ॻाल्हि कई, यकीनन हे उहे नाले वारा माण्हू आहिनि जेके आउं चवां थो त हरू भरू हिन रातिनि में रोला क्यों कंदा ई कोन्हनि, पर साईं वरी बि मुंहिंजे हिन सॾ सां गॾु सॾ ॾेई पहुतो ऐं बेहद साईं जो मशकूर ऐं थोराइतो आहियां। साईं जो यूसुफ सोलंकी जो सुठो आहिनि त ढेलूं ऐं मोर विसरी विया असांजो यार अहिड़ो, ढेलूं ऐं मोर विसरी विया असांजो यार अहिड़ो हो, ज़माना और विसरी विया असांजो यार अहिड़ो हो, कजल कानी पाए जानी जॾहिं बाज़ार में निकितो त शहर खां शोर विसरी विया असांजो यार अहिड़ो हो। वरी कॾहिं पंहिंजे दिलि जे पालोटनि सां साईं चयो आहे त असांखे वियो अचण जो चई अचण जी ॻाल्हि विसरी, असांखे वियो अचण जो चई अचण जी ॻाल्हि विसरी वई, प्रिया बादशाह माण्हू मिलण जी ॻाल्हि विसरी वई, सुणाए लोक सारो थो सजण सारे थो सभिनी खे, फ़क़ति हिकु सोलंकी यूसुफ पुछण जी ॻाल्हि विसरी वई। ऐं वञे साम्हूं ज़ोरदार ताड़ी थी वञे साईं यूसुफ सोलंकी जे हवाले में।